BHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। चीनी मां अव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं। गुलशेर बोलदार जी सिहत खाते दादू PPH आहे। दादू पारां हिफ़ाज़ती टुकनि जो आलमी हफ़्ते जी मुनासिबत सां HU वाई पांदी खां मेन रोड वाई पांदी ताईं समाजी रैली कढी वई, जंहिंमें BHU वाई पांदी जे इंचार्ज ऐं स्टाफ समेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जे एरिया कोऑर्डिनेटर डिस्ट्रिक्ट इम्यूनाइजेशन ऑफिसरनि दादू शिरकत कई। रैली में मौजूद BHU वाई पांदी जे इंचार्ज डॉक्टर मेहरान अली लाशारी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जे डिस्ट्रिक्ट कम्युनिटी ऑफिसर डॉक्टर साजिद अली सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिफ़ाज़ती टुकनि जो आलमी हफ़्तो हर साल 24 अप्रैल खां 3 अप्रैल ताईं सॼी दुनिया में मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु समाजी तौर ते वालिदिन खे आगाही फराहम करणु आहे, जीअं मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि खे बर वक़्तु हिफ़ाज़ती टुका लॻाराए इन्हनि जी सिहत खे 12 ख़तरनाक बीमारियुनि खां महफ़ूज़ बणाए सघिजे। और 24 अप्रैल खां स्टार्ट आहे। इहे असांजूं एक्टिविटीज़ हलनि पियूं। इहो ई असां जो तव्हां सभिनी खे मैसेज आहे त काइंडली ही टिकल डाउन थिए हर पेरेंट्स लाइ। थैंक यू। हफ़्तो हिन में असांजी तरफ़ां सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेके बि मुंहिंजा ॿार आहिनि नंढा उन्हनि खे जेको आहे टुका हणाइण आहिनि, हिफ़ाज़ती जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ, जो ॿार ई असांजो मुस्तक़बिल आहे। अगरि ॿार ई असां उन्हनि जो ख़्यालु न कंदासीं, उन्हनि जे लाइ असां न सोचींदासीं त पोइ अॻिते हली जेको आहे असांजे मुआशिरे जो कुझु बि नथो थी सघे। महिरबानी।